तस्वुरु कयो हिकिड़ी ड्रग कंपनी आहे, हिकिड़ी फार्मास्यूटिकल कंपनी आहे, उहा हिकिड़ी दवा थी ठाहे। अच्छा, उहा दवा छा थी करे? उहा दवा तव्हांजे ब्लड प्रेशर खे घटाए थी, तव्हांजे ब्लड शुगर लेवल्स खे घटाए थी, तव्हांजी इंसुलिन सेंसिटिविटी खे वधाए थी। इहा दवा तव्हांजे वज़न खे घटाए थी ऐं काफ़ी दिली बीमारी थी तव्हांखे उन्हनि खां इहा दवा बचाए थी। प्लस में तव्हांजे जिस्म में जेको बैड कोलेस्ट्रॉल आहे, इहा दवा उन्हनि खे ख़तमु थी करे। ऐं प्लस में इहा दवा तव्हांजे मूड खे बहितर थी करे, तव्हांखे मोटिवेटेड थी रखे, तव्हांखे निंड में मददगार साबित थिए थी। प्लस में जेके विसाण जहिड़ी बीमारी डिमेंशिया थी वई, तव्हांखे उन्हनि खां बचाए थी। अगरि इहा काफ़ी न आहे त इहा दवा काफ़ी कैंसरनि खां तव्हांखे बचाए थी, जंहिंमें तव्हांजे लंग कैंसर थी वियो, ब्रेस्ट कैंसर थी वियो, यूट्राइन कैंसर थी वियो, कोलान कैंसर थी वियो। उन खां अलावा इहा दवा तव्हांजे मसल्स खे, तव्हांजे हॾनि खे मज़बूती बणाए। ऐं सभिनि खां जेका बेस्ट ॻाल्हि आहे, इहा दवा फ्री आहे, इन जो को साइड इफेक्ट कान्हे। सोचो अगरि अहिड़ी दवा अची वञे त असांजे पाकिस्तान में हर मेडिकल स्टोर जे ॿाहिरां रश थी वञे। पर दर हक़ीक़त अहिड़ी का बि दवा न आहे जेके फार्मास्यूटिकल वारा ठाहे करे तव्हांखे खपाइनि। इहा दवा बेसिकली वर्जिश आहे। इहे सॼा फ़ाइदा वर्जिश जा हुया। अगरि तव्हां बि लंबी ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त डेली बेसिस ते एक्सरसाइज कंदा अचो दोस्तों। सो थैंक यू।